बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुअज़्ज़िज़ सामईन, तव्हां सभिनी खे मुहबतुनि भरियो सलाम। हिकिड़ो तौरेत जो आलिम मौलाए कायनात हज़रत अली करमुल्लाह वजह वटि आयो ऐं मौला खे फरमायाईं त मां तव्हां खां 7 सवाल कंदुमि। मौला चयो तव्हां खे इजाज़त आहे, तव्हां सवाल पुछो। उन तौरेत जे आलिम सवाल पुछणु शुरू कया त उहो कहिड़ो मर्द आहे जंहिंखे न वालिद आहे ऐं न वालिद आहे। सवाल नंबर ॿियो, त उहा कहिड़ी औरत आहे जंहिंखे न वालिद आहे ऐं न वालिदा आहे। सवाल नंबर टियों, त उहो कहिड़ो मर्द आहे जंहिंखे वालिद त आहे पर वालिद न आहे। सवाल नंबर चौथों, त उहो कहिड़ो पत्थर आहे जंहिंसां हिकु जानवर जी विलादत थी हुई। सवाल नंबर पंजों, त उहा कहिड़ी औरत आहे जंहिं सिर्फ़ 3 पहरनि में ॿार खे जनमु ॾिनो हो। सवाल नंबर छहों, त उहे 2 कहिड़ा दोस्त आहिनि जेकी कॾहिं बि दुश्मन न थींदा। ऐं सवाल नंबर 7, त उहे 2 कहिड़ा दुश्मन आहिनि जेकी कॾहिं बि दोस्त न थींदा। मौलाए कायनात हज़रत अली करमुल्लाह वजह 7 ई सवाल हुन जा ॿुधा ऐं हुनखे जवाबु ॾियणु शुरू कयाईं त उहो मर्द जंहिंखे न वालिद आहे ऐं न वालिदा आहे उहो हज़रत आदम अलैहिस्सलाम आहे। ऐं उहा औरत जंहिंखे न वालिद आहे ऐं न वालिदा आहे उहा हज़रत बीबी हवा अलैहिस्सलाम आहे। टियों सवाल, त उहो हज़रत ईसा अलैहिस्सलाम आहे जंहिंखे वालिद त आहे पर वालिद न आहे। सवाल नंबर चौथों, त उहो पत्थर हज़रत सालेह अलैहिस्सलाम जी उन ॾाचीअ वारो पत्थर हुयो जंहिंजे करे उन ॾाचीअ जी विलादत थी हुई। सवाल नंबर 5, त उहा औरत जंहिं 3 पहरनि में ॿार खे जनमु ॾिनो हो उहा हज़रत बीबी मरियम हुई। सवाल नंबर 6, त उहे 2 कहिड़ा दोस्त आहिनि जेके कॾहिं बि दुश्मन न थींदा, त उहो रूह ऐं जिस्म आहे। ऐं सवाल नंबर 7, त उहे दुश्मन जेके कॾहिं बि दोस्त न थींदा उहे ज़िंदगी ऐं मौत आहिनि। मौलाए कायनात हज़रत अली करमुल्लाह वजह जी ॾाहप अकुलमंदीअ वारा जवाब ॿुधी तौरेत जे आलिम फरमायो त वाक़ई तव्हां इल्म जा दरवाज़ा आहियो।